अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 262 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 263 किस्त नंबर 72। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हिन पोड़े वटि को बि रूमाल कोन्हे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु जॾहिं हीउ पोड़ो उथे थो त हिन वटि को बि रूमाल कोन्हे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे ऐं हिननि खे हीउ पोड़ो छॾाए रहियो आहे त तव्हां ॾिसो हाणे हिन वटि ई रूमाल अची वियो आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां हिन पोड़े वटि को बि रूमाल कोन हुयो त पोइ दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ उहो रूमाल हिन पोड़े वटि कीअं आयो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 264 किस्त नंबर 72। दोस्तों हिन वक़्तु तव्हां हिन सीन में ॾिसो त हिन शख़्स जो हिकु हथु ई हिते आहे त ॿियो हथु हिन जी ॻिचीअ में आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हिन शख़्स जो हिकिड़ो हथु हिते आहे त ॿियो हथु हिन जी ॻिचीअ में पियल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे त ॿई हथ हिन जे ॻिचीअ में आहिनि। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां हिन जो सिर्फ़ु हिकिड़ो हथु हिन जी ॻिचीअ में हुयो, ॿियो हिते हुयो। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ हिन जा ॿई हथ हिन जी ॻिचीअ में कीअं पहुता। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि इहो चमत्कार कीअं थियो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 265 किस्त नंबर 72। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिन वक़्तु ही सरप्राइज़ दॿो हिते रखियलु आहे, यानी हिन टेबल जे राइट साइड में रखियलु आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु ही सरप्राइज़ दॿो हिन वक़्तु हिन टेबल जे साॼे पासे रखियलु आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उहो सरप्राइज़ दॿो हाणे वरी हिन टेबल जे खाॿे पासे रखियलु आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां जेको दॿो साॼे पासे रखियलु हुयो ऐं वरी हिकु सेकेंड बाद उहो खाॿे पासे कीअं वियो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 266 किस्त नंबर 72। दोस्तों हिते हिन सीन में रईस गफ़ार ख़ान कमदार जी बेइज़्ती पियो करे, पर पोइ बि दोस्तों तव्हां ॾिसो सीन जे आख़िर में कमदार मुस्कुराए रहियो आहे। दोस्तों शायदि हिन डायरेक्टर कमदार खे सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त जंहिंजी बेइज़्ती थींदी आहे उनखे ख़ुशि थियणु न खपे, उनखे मुस्कुराइण जो को बि हक़ु कोन्हे। दोस्तों लॻे थो त कमदार को वॾो बेइज़्तो आहे जो हिन जी बेइज़्ती पई थिए पर पोइ बि मुस्कुराए रहियो आहे। दोस्तों हीउ तव्हां पाण ॾिसो। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 267 किस्त नंबर 72। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हीउ शख़्स त वेंदे वेंदे कैमरा ॾांहुं निहारींदो पियो वञे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त हीउ शख़्स त वेंदे वेंदे कैमरा में निहारींदो पियो वञे। दोस्तों शायदि हिन डायरेक्टर सही तरीक़े सां न सम्झाए सघियो त कैमरा में न निहारणो न त हीउ सीन फिटी वेंदो, पर दोस्तों हिन जे कैमरा में निहारण जे करे हीउ सीन बि फिटी वियो। दोस्तों वॾी मिस्टेक थी वई जॾहिं हिन कैमरा में निहारियो। दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो।
ऐं दोस्तों इहो बि यादि रखियो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।